हेलो डियर स्टूडेंट्स, अस्सलाम वालेकुम। प्यारा शागिर्दो, असां तव्हांखे आरपी एजुकेशन सिस्टम यूट्यूब चैनल ते भलीकार चऊं था। तो दोस्तों, अॼु असां पढ़ंदासीं प्रीपोजिशन जे हवाले सां त प्रीपोजिशन छा आहे ऐं प्रीपोजिशन जो लैंग्वेज में फंक्शन कहिड़ो आहे। त पार्ट ऑफ स्पीच जे हवाले सां तव्हां खोड़ सारा वीडियोस ॾिठा हूंदा ऐं उन्हनि पार्ट ऑफ स्पीच मां सभ खां वधीक जंहिं पार्ट जी इंपॉर्टेंस आहे उहो अॼु जो असांजो टॉपिक यानी प्रीपोजिशन जी आहे। जीअं तव्हां ॾिठो हूंदो, प्रीपोजिशन वारो पोर्शन आहे उहो असांजी हर टेस्ट यानी को उहा स्कूल सतह ते हुजे, कॉलेज लेवल जी हुजे या कंहिं यूनिवर्सिटी में एडमिशन जी हुजे या कंहिं जॉब जी टेस्ट हूंदी आहे, उन में प्रीपोजिशन वारो पोर्शन इंतहाई ऐं लाज़मी तौर हर टेस्ट में हूंदो आहे। त उन हवाले सां प्रीपोजिशन जी इंपॉर्टेंस सभिनी पार्ट ऑफ स्पीच खां वधीक आहे, छाकाणि त प्रीपोजिशन खे सम्झणु इंतहाई ज़रूरी आहे जेकॾहिं तव्हां कंहिं एग्ज़ाम में पास थियणु चाहियो था। त उन हवाले सां अॼु प्रीपोजिशन खे असां बिल्कुलु डिटेल में पढ़ंदासीं त प्रीपोजिशन छा आहे ऐं प्रीपोजिशन जा जेके एग्जांपल्स आहिनि उहे कहिड़ा आहिनि ऐं प्रीपोजिशन कहिड़े लफ़्ज़नि सां कनेक्टेड आहे। अॼु जो असांजो टॉपिक आहे प्रीपोजिशन। ठीकु आहे, हाणे असां प्रीपोजिशन जी डेफिनेशन लिखंदासीं। प्रीपोजिशन जी डेफिनेशंस खोड़ सारे तव्हां लिखियूं हूंदियूं, पर असां हिते सिर्फ़ ऐं सिर्फ़ हिकु सादी ऐं सिंपल डेफिनेशन खे लिखंदासीं त जीअं हर लेवल जे ॿार खे उहा डेफिनेशन समझ में अची वञे। त प्रीपोजिशन जेको आहे, प्रीपोजिशन shows relationship। प्रीपोजिशन shows relationship या कने कने हिते प्लेस पईंदी आहे। ठीक है, प्रीपोजिशन जगह ॾेखारे थो या तैलीम ॾेखारे थो। प्रीपोजिशन shows relationship between nouns or pronouns। त हाणे हिते जी ॻाल्हि वाज़ह थी वई। मूं तव्हांखे ऑलरेडी मुंहिंजा जेके वीडियोस मूं तव्हांखे हिते आउं ठाहे चुको आहियां, ॿुधाए चुको आहियां, उन में इहो ई ॿुधायो आहे त पार्ट ऑफ स्पीच जा जेके बि पार्ट आहिनि उहे हिक ॿिए सां कनेक्टेड आहिनि। त उन वारे सां हर डेफिनेशन में उन पार्ट जो कनेक्शन ॿिए पार्ट सां लाज़मी हूंदो। त हवाले सां अहिड़े हवाले सां अॼु जो असांजो टॉपिक आहे प्रीपोजिशन। ऐं प्रीपोजिशन छा थो करे, सिर्फ़ ऐं सिर्फ़ जेका नाउन ऐं प्रोनाउन जो पाण में तैलीम ॾेखारे थो। हाणे जिते जेका प्रीपोजिशन हूंदो हुते या त ॿ नाउन हूंदा या ॿई प्रोनाउन हूंदा। जेकॾहिं ॿई नाउन या प्रोनाउन आहिनि त उन में हिकिड़ो नाउन ऐं हिकिड़ो प्रोनाउन लाज़मी तौर हूंदो। त असां एग्जांपल हिते वठूं था कुझु। मिसाल तौर असां डेफिनेशन जे बुनियाद ते एग्जांपल कंदासीं त वाक्य डेफिनेशन जे मुताबिक प्रीपोजिशन के नाउन ऐं प्रोनाउन, प्रीपोजिशन के नाउन और प्रोनाउन के विच में ताल्लुक ॾेखारे थो या न। मिसाल तौर असां हिते लिखूं पिया अली। अली हिकिड़ो पार्ट ऑफ स्पीच में छा आहे, नाउन आहे। अली इज इन दी क्लास। अली क्लास में आहे। त अली ॾिसो हिकिड़ो नाउन आहे, क्लास में हिकिड़ो नाउन आहे, क्लास में हिकिड़ो नाउन आहे। पर अली जो जेको रिलेशनशिप जेको क्लास में ॾेखारियो आहे उहो कंहिं ॾेखारियो आहे, इन। अली जो रिलेशनशिप, अली जो ताल्लुक क्लास में आहे, यानी अली जी जेका हींअर प्लेस आहे, अली जी जेका जगह आहे वो क्लास में आहे। त उन एग्जांपल मां इन सेंटेंस मां ज़ाहिर थियो त इन अली जी क्लास में जगह ॾेखारी। त अली क्लास में आहे, यानी हिकिड़ो नाउन ॿिए नाउन ते उन जो ताल्लुक कहिड़ो आहे, उन जी जगह कहिड़ी आहे, उन ते आहे, उन जे भर में आहे, उन जे पासे में आहे, उन जे साम्हूं आहे, उन जे पोएं पासे आहे, राइट आहे, लेफ्ट आहे, मथे आहे, हेठि आहे। एरे वारे सां प्रीपोजिशन छा थो करे, नाउन सां रिलेशनशिप ॾेखारे थो त हू नाउन किथे आहे। त ही त थी वियो इन। त हाणे डेफिनेशन जे हिसाब सां मूं तव्हांखे चयो त नाउन्स टाइप ऑफ नाउन आहिनि। प्रीपोजिशन शोज रिलेशनशिप बिटवीन नाउन्स। त नाउन थी विया। हाणे असां एग्जांपल वठूं था हिकिड़े प्रोनाउन जो, त प्रोनाउन सां प्रीपोजिशन पंहिंजो रिलेशनशिप कीअं थो ॾेखारे। से फॉर एग्जांपल आई हिकिड़ो प्रोनाउन आहे। असां पास्ट टेंस ते लिखूं था आई मीट विद हिम। आई मीट विद हिम। तो दोस्तों हिते ॾिसो आई भी प्रोनाउन आहे, हिम भी पॉजिटिव प्रोनाउन आहे।
त हिन एग्जांपल में ज़ाहिर थियो त प्रीपोजिशन वाकई ब प्रोनाउंस जे विच में ब ताल्लुक ॾेखारे थो त हिते जेको प्रीपोजिशन आहे वो विथ जो आई मीट विथ हिम आउं हुन सां मिलियसि आउं हुन सां मिलियसि त विथ जेको आहे इहो प्रीपोजिशन आहे जे आई जो ताल्लुक ॾेखारियो आहे हिन सां ही हिकिड़ो प्रोनाउन आहे जेको ऑब्जेक्टिव प्रोनाउन आहे कंहिंजो के मर्द जो ऐं मर्द जो सब्जेक्टिव प्रोनाउन हूंदो आहे ही ऐं ही मां ऑब्जेक्टिव प्रोनाउन ठाहियो वियो आहे हिम अहिड़े हवाले सां हिते ॿई नाउन हिते ॿई प्रोनाउन हाणे असां हिकिड़ो एग्जांपल अहिड़ो वठंदासीं जंहिंमें हिकिड़ो नाउन हूंदो ऐं हिकिड़ो प्रोनाउन हूंदो मिसाल तौर आहे she came on platform. She came on this platform. Platform यानी अहिड़ी जगह जिते तव्हांखे कुझु ॿुधायो वञे जंहिं प्लेटफॉर्म ते कुझु का स्पीच कई वञे यानी प्लेटफॉर्म मुख़्तलिफ़ क़िस्म जा हूंदा आहिनि कुझु एजुकेशन जे हवाले सां हूंदा आहिनि कुझु तबलीग जे हवाले सां हूंदा आहिनि कुझु जेके हूंदा आहिनि वो मैसेज जे हवाले सां हूंदा आहिनि त हर प्लेटफॉर्म ते हिकिड़ी ॻाल्हि कबी आहे माण्हुनि खे मोटिवेशन जे हवाले सां माण्हुनि खे अवेयरनेस जे हवाले सां त प्लेटफॉर्म हिकिड़ी जॻह हूंदी आहे जिते का न का शइ या हिकिड़ी नॉलेजेबल शइ या स्पीच या ॻाल्हि ॿोल हिकिड़ी कई वञे त चलो she came on this platform यानी ही हिन प्लेटफॉर्म ते आई ही हिन प्लेटफॉर्म ते आई त she जेको आहे इहो प्रोनाउन आहे on जेको आहे प्रीपोजिशन आहे प्लेटफॉर्म जेको आहे हिकिड़ो वरी नाउन आहे त हिन में ज़ाहिर थियो त हिकिड़ो नाउन आहे हिकिड़ो हिते प्रोनाउन आहे त हिकिड़े प्रोनाउन जो ॿिए नाउन सां ताल्लुक हिते ज़ाहिर थियो त प्रीपोजिशंस इन एग्जांपल में ज़ाहिर थियो त on जेका आहे उन हिकिड़े प्रोनाउन जो ताल्लुक ॿिए नाउन सां ॾेखारियो त असां हिते ॿिया कुझु एग्जांपल वठूं था जेकर तव्हां हिन जो स्क्रीनशॉट वठणु चाहियो त वठी सघो था असां हाणे हिनखे मिटायूं था त हाणे आउं तव्हांखे सिंपली हिकिड़ो इंट्रोडक्शन ॿुधाईंदुसि त कहिड़ो प्रीपोजिशन जो यूज़ कहिड़ो आहे कॉमन प्रीपोजिशन लिखूं था ऑन आहे इन आहे एट आहे विथ आहे बिटवीन आहे अमंग आहे लेफ्ट राइट बिहाइंड फ्रंट थी सके थो ऐं ऑन जो ऑन टू इन जो इन टू एट विथ अहिड़े वारे सां प्रीपोजिशन जाम आहिनि पर असां हिन जो थोरो तव्हांखे सिंपली हिकिड़ो इंट्रोडक्शन ॿुधाईंदा त पहिरीं हिते असांजो प्रीपोजिशन आहे ऑन किथे यूज़ थींदो ऑन जॾहिं हिकिड़ो नाउन ॿिए नाउन ते उन जी जॻह हुजे यानी हिकिड़े मथां ते मथां का ॿी शइ हुजे त उते असां यूज़ कंदासीं ऑन ठीकु आहे ऐं ॿियो इहा ॻाल्हि यादि रखिजो जेकॾहिं मशीनरीज़ शइ आहे या माना टेक्निकल को शइ आहे या टेक्नोलॉजी जे हवाले सां ॻाल्हि कयूं मिसाल तौरु हू फोन ते ॻाल्हाए पियो त पाण चवंदासीं ही इज़ कॉलिंग ऑन द मोबाइल त मोबाइल हुजे कंप्यूटर हुजे लैपटॉप हुजे हुते बि ऑन यूज़ थींदो आहे सॉरी आई ऑन द कॉल माफ कजो आउं कॉल ते आहियां यानी ॿिए कंहिं सां ॻाल्हायां पियो आई एम ऑन द कंप्यूटर आउं कंप्यूटर ते आहियां त कंप्यूटर ते चढ़ी न वेठा आहियो पर कंप्यूटर जे लाइ ऑन यूज़ थींदो इन यानी में त इन असां उते यूज़ कंदासीं जिते तव्हां कवर्ड हुजो तव्हां या को बि नाउन ॿिए नाउन जे अंदरि कवर्ड हुजे से फॉर एग्जांपल आउं हिन क्लास में आहियां त आउं चवंदुसि आई एम इन द क्लास यानी आउं हिकिड़ी क्लास में कवर्ड आहियां ठीकु आहे त इन जगह स्पेशली उते यूज़ थींदो आहे तो मार्केट में आयो शहर में आयो पाकिस्तान में आयो कंहिं बि कंट्री में आयो त तव्हां हुते हिकिड़ो जेका कॉमनली जेका प्रोनाउन जेको यूज़ कंदो तव्हां सॉरी प्रीपोजिशन यूज़ कंदो उहो कंदो इन एट जेका यूज़ थिए थो जेको तव्हांजी हिकिड़ी लोकेशन जे लाइ यूज़ थिए थो स्पेशली एट जो कमु आहे ई लोकेशन जे लाइ यूज़ थियणु मिसाल तौरु तव्हांजी हिकिड़ी हींअर तव्हांजी लोकेशन किथे आहे से फॉर एग्जांपल तव्हांखे केरु चए थो वेयर आर यू तव्हां किथे आहियो
तो आई जस्ट बुधायो तो आऊं उमरकोट आया तो बस तो हमें लोकेशन बुधा आई एट द उमरकोट उमरकोट में किथे आयो या का खबर कोने आई नो इट यूज किया तो एकड़ी लिमिटेड प्लेस जे लाए जिते असा एकड़ी आरजी तौर हो चंद मिनटन चंद कलाकन जे लाए हो तो असा उते यूज करना आयो एट मिसाल तो आई एम एट द फैसल मॉस्क के आऊं फर्स्ट फैसल मस्जिद जे गेट ते आया आऊं उमरकोट जे किले ते आया आऊं फलाने म्यूजियम में आया म्यूजियम ते आया तो एडी प्रॉपर एडी प्लेसेस ते लाए असा जिते चंद घड़ी ते लाए हो उते असा यूज करदासी एट विथ माना एकड़े नाउन जो कनेक्शन पे सा विथ माना सा गड मिसाल तो नाउ आई एम विथ अकबर हम अकबर सा गड आया ही इज कमिंग विथ अकबर वो अकबर सा गड अचे पियो एड़े वाला सा विथ यूज थी तो बिटवीन यानी बिन नाउन जे विच में त्यो नाउन जो बिन नाउन जे विच में मिसाल तौर असा इथे गाल कयूं ए बी आउं चा z इज बिटवीन a एंड b यानी z जेका है a एंड b जे विच में है z जो है a एंड b जे विच में है यानी ब नाउन ही थी वाला ऐं उन जे विच में एकड़ो टियो नाउन एड़े वाले सा ही यूज थींदो है अमल यूज थींदो है घणन नाउन्स जे लाए जे में मन एड़ो नाउन जेको घणन नाउन जे विच में हुजे मिसाल तो जे कदे 10 तव्हां जूं ठगियूं आहिनि 10 ठगियूं आहिनि उन जे विच में का बि हिकु बकरी चरे पई 10 ठगियुनि जे विच में हिकिड़ी बकरी पाण चवंदासीं द काउ इज ग्रेजिंग अप ओ सॉरी द गोट इज ग्रेजिंग अमंग द काउस यानी हिकु बकरी 10 ठगियुनि जे विच में या 10 जो असां अमाउंट वठूं या न वठूं 10 ठगियुनि जे विच में चली रही है एड़े वाले सां प्रीपोजिशन जेका यूज थियो उन बका मथे हिते a ऐं b जी आहे जेकर हिते टे हुजे त उन जे विच में चोथो पहुची वञे त हुते यूज थींदो अमन लेफ्ट यानी खाबे पासे कोई नाउन जेको के खाबे पासे हुजे मिसाल तौर आऊं चवां हियर मुंहिंजो लेफ्ट पास हुई आहे आऊं चवंदुसि त विंडो इज लेफ्ट टू बी ठीक आहे विंडो जेका मुंहिंजे खाबे पासे आहे या ही लेफ्ट ऑफ माय विलेज यानी ही मुंहिंजे ॻोठ जे खाबे पासे रहे थो राइट यानी खाबे साॼे पासे बिहाइंड यानी साम्हूं से फॉर एग्जांपल नाउ मोबाइल इज बिहाइंड टू मी ठीक है मोबाइल मुझे सामू आए या यू आर बिहाइंड टू मी बिहाइंड ऑफ मी मुझे सामू आयो ऑन टू एंड ऑन आई ऑन टू में फर्क केड़ो आहे ऑन यूज थींदो आहे रेस्ट जे लाइ ऑन टू यूज थींदो आहे मोशन जे लाइ मिसाल तौर मो तो पहिरीं एग्जांपल ॾिनो मार्कर रेस्ट में पई आहे हिते असां यूज कंदासीं ऑन पर आऊं इहा मार्कर जेका उछलायां थो कंहिं बेंच ते उछलायां थो त इन मोशन जे लाइ यूज थींदो ऑन टू से फॉर एग्जांपल आई थ्रू ए मार्कर ऑन टू द बेंच मु हिक मार्कर बेंच ते उछलाया त ही मोशन वाली ॻाल्हि थी वई त हुते यूज कंदासीं ऑन टू साॻे तरीक़े सां इन जेका यूज थींदो रेस्ट जे लाइ इन टू यूज थींदो मोशन जे लाइ मिसाल तव्हां हिकु त चई सघो त अकबर जंप्ड इन द वाटर इहो सेंटेंस ग़लति आहे इहो मोशन जी ॻाल्हि आहे अकबर ज़ाहिरी मोरी ते बीठो आहे कप ते बीठो आहे शाक जी पटड़ी ते बीठो आहे हाणे पाणी में टुको ॾे थो त हिते मोशन जी ॻाल्हि थी वई आहे असां हिते कंदासीं अकबर जंप्ड इनटू द वाटर पाणी जे अंदरि डुबी थी त इन कंडीशन में जिते मोशन जी ॻाल्हि हुजे हुते ऑन टू ऐं इन टू यूज थिए थो